वॉइस ऑफ इंडस टीवी पारां डॉक्टर नसरीन थेबो जो सलाम। अॼु जी ॻाल्हि सिलसिले हेठि पंहिंजे अॼोके प्रोग्राम जो मौज़ू आहे छा आऊं वहदत में आहियां या कसरत में। अॼु कहिड़ी ॻाल्हि कजे, वहदत जी या कसरत जी। पर ॾिठो वञे त इहे ॿई हिक ॿिए सां ॻंढियल बि आहिनि त मुश्किल में बि आहिनि। केतिरी न अजीब ॻाल्हि आहे, मां हुन जो हूंदे बि हुन जहिड़ो न आहियां, न सम्झ न साञा न इल्मु न अकुल न सूरत न सीरत न सब्र न सहब। सो इन्हनि सभिनी हक़ीक़तनि खे सम्झण खां पोइ इहो चई सघिजे थो ॼण त ए गुमानी तूं गुमान न कर त मां हक़ जहिड़ो आहियां या को मां हुन जहिड़ो आहियां। सच त इहो ई आहे, इहो थी नथो सघे। छो जो हिते ॻाल्हि हले थी रुॻो कसरत जी। वहदत ॾांहुं न त को रस्तो थो वञे ऐं न ई को वहदत ऐं कसरत जे विच में को फ़र्क़ु या तफ़ावत रखिजे थो। सवाल आहे त छो जो वहदत जो रस्तो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, रूमी किताब घर पारां ऐं एहसान लगारी तव्हां सां मुखातिबु आहियां। एग्रीकल्चर कॉम्प्लेक्स में काका होटल जी घर में रूमी किताब घर जे नाले सां इल्मी अदबी किताबनि जो होटल खोलियो आहे, जंहिंमें सिंध जे समूरनि इदारनि, ख़ानगी इदारा या सरकारी इदारा, सिंधी अदबी बोर्ड आहे, इंस्टीट्यूट ऑफ सिंधियालॉजी आहे, सकाफ़त खातो आहे ऐं या जेके बि प्राइवेट इदारा आहिनि, सिंधिका आहे, रोशनी पब्लिकेशन आहे, मेहरान अकेडमी आहे, नओ न्यापो आहे या ॿिया जेके बि पाकिस्तान में या सिंध में जेके इदारा कमु कनि था उन्हनि सभिनी इदारनि जा किताब असां रूमी किताब घर ते रखिया आहिनि ऐं रिआयत सां असां किताब माण्हुनि खे ॾियूं था ऐं सभिनी सिंध वासियुनि खे दावत ॾींदुसि त पंहिंजी किताब घर ते अचनि, किताब ॾिसनि, किताब वठनि। गॾोगॾु हिन किताब घर ते असां नौजवाननि जे लाइ, यूनिवर्सिटी जे शागिर्दनि लाइ उन्हनि जे सब्जेक्ट जे हिसाब सां घणा किताब रखिया आहिनि। हिन खां अलावा उर्दू नावल, उर्दू जी कलेक्शन तमामु सुठी रखी आहे, अंग्रेज़ी किताब, हिस्ट्री नावल वग़ैरह उहे किताब बि असां वटि तमामु घणा आहिनि। दोस्तनि खे दावत ॾींदासीं, ज़रूरु अचनि। उन खां सवाइ असां रूमी किताब घर ऐं रूमी पब्लिशर जे नाले सां पब्लिशिंग जो कमु स्टार्ट कयो आहे ऐं वेझड़ में असांजा ॿ किताब असांजे इदारे पारां अची रहिया आहिनि। उनजे करे जेके बि अदीब दोस्त किताब पंहिंजो छपाइणु चाहिनि था उहे बि असां सां राब्तो कनि। उन्हनि जो किताब असां सुठे क्वालिटी सां ऐं मुनासिब ते उहो बि छापींदासीं
गॾो गॾु असां ऑनलाइन किताबनि जी मार्केटिंग जो बि कमु कंदा आहियूं। हैदराबाद, जामशोरो ऐं कोटड़ी में असां किताब घर वेठे पहुचाईंदा आहियूं। बाक़ी सॼी सिंध ऐं पाकिस्तान में असां पोस्ट ज़रिए किताब मोकिलींदा आहियूं। जेकर को ऑनलाइन बि असांखे दोस्त ऑर्डर ॾींदो त हुनखे असां घर वेठे किताब मोकिले ॾींदासीं। कल्ब ॾांहुं वञे थो, जॾहिं त कसरत हिकु हुजूम आहे। कसरत हिकु अहिड़ो हुजूम आहे जेको ॼण त कंहिं दरिया जो कुन हूंदो आहे, उन कुन जे अंदरि कुझु मौजूदु हूंदो आहे त उहो उन ई वहिकिरे सां गॾु उन चारो तरफ़ शिदत सां तेज़ीअ सां हलंदो रहंदो आहे। ऐं उन कुन जे अंदरि जेको दाख़िलु थी वियो उनखे हरगिज़ इन शइ जो होश न हूंदो आहे त छा हाणे आउं वापसि उन दरिया जे तह में वञी पुॼंदसि या आउं उनखां उभरी ॿाहिरि थी ईंदसि। सो कसरत में ज़िंदगी गुज़ारणु बराबरि ईअं ई लॻे थो। जॾहिं त सोचण जी ॻाल्हि इहा बि आहे त जॾहिं कल्ब खे बेनूर कयो वञे या ऊंदाही में रखी वेठा आहियूं त इहो सोचणु, इहो उमेद रखणु त अंदरि जो सोझिरो मिले नामुमकिन आहे। अंदरि जो सोझिरो ईअं नथो नज़र अची सघे। हिते थोरो इन सोच खे असांखे सम्झणो पवंदो। थी सघे थो कुझु मुंझारो हुजे, पर इन में मुंझण जी का बि ॻाल्हि न आहे त वहदत छा आहे या कसरत छा आहे। बल्कि इन में त हिकु रहबरी नज़र अचे थी। जीअं गौर कजे हिननि सिटियुनि ते, हाण पाण ॾिसण सां मूंखे पंहिंजी ख़बर नाहे। हाण पाण ॾिसण सां मूंखे पंहिंजी ख़बर नाहे। आउं हैरान आहियां, आउं हू आहियां या हू आउं आहियां। मुंझारो आहे न, आउं हू आहियां या हू आउं आहियां। जॾहिं त मुंहिंजी ज़ात, मुंहिंजो वजूद हिकु आहे, हिक ते मुश्तमिल आहे, ॿिनि ते न आहे। पर इहा सोच छो अचे थी, इहो सवाल त उथे थो ज़हन में। हूअं जेकॾहिं असां तसव्वुफ़ जे इस्तिलाह में या तसव्वुफ़ जी दर्जाबंदीअ में असां ॾिसूं, गौर कयूं त वहदत ऐं कसरत हिकु वॾो जहान आहे। पर कंहिं बि तरह सां थोरी कोशिशि करणी पवंदी त अंदरि जे रहबर खां रहनुमाई वठूं त शायदि कुझु मुंझारा आसान थी सघनि था ऐं सुलझी सघनि था। थी सघे थो उन सुलझण सां असां कंहिं दग ते या असल मंज़िल ते पहुची सघूं। इन जे करे थोरो आसान लफ़्ज़नि में वहदत खे सम्झणो पवंदो त कसरत खे बि सम्झणो पवंदो। हाणे जीअं आउं पाण खे ॾिसां त आउं आहियां, वाहिद आहियां, यानी सिर्फ़ु आउं हिकु नुक़्तो आहियां। पर जॾहिं आउं तूं ही उहे सभु गॾिजी कंहिं हिकु ख़ासि दायरे में अची वञनि था त उहे सभु कसरत में सम्झिया वञनि था। पर हिते भुल इहा थी वञे थी त इन दायरे में दाख़िलु थियण खां पहिरीं इंसानु पाण खे कसरत सम्झणु शुरू थो करे। जॾहिं त हू कसरत जो त को हिसो ई न आहे, हुनजो वजूद हिकु नुक़्ते ते बीठल आहे, हुनजो वजूद हिकु वाहिद आहे, त हू ईअं छो सम्झणु शुरू थो करे त आउं कसरत जो हिसो आहियां, कसरत जो लश्कर आहियां ऐं कसरत जो क़ाफ़िलो आहियां। उहो सरासर धोखे में आहे, उहो सरासर ग़लती करे थो ऐं नेठि हू ज़रूरु भुलिजंदो ऐं भटकंदो। जीअं शाह भिटाई जिन चयो आहे त पढ़ियो था पढ़नि, कढ़नि कीन क़लूब में। ईअं आउं बि ईअं सम्झां थी कुझु त ॿुधियो था ॿुधनि बयानु, पर कीन ॾियनि ध्यानु क़लूब ॾांहुं। सो पढ़ण में ऐं वरी कढ़ण में हिकु अलॻि फ़र्क़ु आहे। बयाननि ते ॿुधणु, बयानबाज़ियुनि ते हलणु ऐं उनखे वरी सम्झाइणु हिकु अलॻि शइ आहे, जंहिंजो ताल्लुक़ु क़ल्ब जे ध्यान ॾांहुं न आहे, क़ल्ब जे दाख़िली हालति में न आहे, क़ल्ब जे अंदरूनी कैफ़ियत सां उनजो को वास्तो न आहे।
हाणे भलाई इन में ई आहे त इन नुक़्ते ते पहुचण खां पोइ पाण खे रोकण जी कोशिशि कजे ऐं हू सम्झणु शुरू करे पंहिंजे पाण खे त छा आउं हिकु बेलगाम घोड़े जीअं हिकु सरकशी ते हलां पियो, त छा उनखे इहो ज़रूरी न आहे त पंहिंजे पाण खे उते रोके ऐं उन खे ज़मीन ते उछलाए छॾे। उन में यकीनन शिदत थींदी, तकलीफ़ थींदी, तॾहिं त सिधी वाट ते हली सघंदो, छो जो हुनखे कंहिंखे लाइणु उहा सरकश केरु आहे, उन सरकशी हुनजी अना आहे, उहा सरकशी हुनजी ख़ुदी आहे, उहा सरकशी हुनजी ॾाढाई आहे, सरकशी हुनजी दुनियावी ज़ोर आहे जेको हुनखे मुंहुं भर किराए थो, उथे थो, मुंहुं भर वरी किराए थो, वरी उथे थो, बावजूदि हुनजे त हू ज़ख़्मी थियो वञे, तॾहिं बि हुनखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मूं सां हीउ सभु कुझु छो थी रहियो आहे। को आरिफ़ आलिम दाना या मुर्शिद त न आहियां, पर अहिड़ी हाल में हरगिज़ अहिड़ी थी न सघंदसि, हुनजे हूंदे बि हुनजे भर में वेही न सघंदसि। सो भला इहो कीअं मुमकिन आहे, इंसानु सोचे त आऊं तूं हू असां सभु हिकु ॻाल्हि थी वञूं। आख़िर में आउं इहे सम्झां थी त पंहिंजे असुल हाल में हुअण जे लाइ इहो ज़रूरी आहे त हुअण ऐं न हुअण जी छिक ताण में पंहिंजे पाण खे आजो करिणो पवंदो ऐं मुख़्तलिफ़ हुअण ऐं न हुअण जी कैफ़ियतुनि मां बि गुज़रणो पवंदो, तॾहिं वञी का असल हाल में हुअण जी कंहिं रती जेतिरी ख़बर पवंदी। न त भले पियो को वाक़ा करे आऊं आहियां, आऊं आहियां, आऊं आहियां, आऊं जो आहियां, आऊं सो आहियां, पर ईअं घणो वक़्तु हली न सघंदो। असुल इल्मु त इहो ई आहे त पाण खे पाण खां आज़ादु कराइजे, त अंदर जी बातिनी दुनिया जी आगाही मिलंदी ऐं पंहिंजी मार्फत मिलंदी ऐं पंहिंजी सुञाणप मिलंदी। असां सभिनी इन कोशिशुनि में लॻूं ऐं असां इन ई रस्ते ते हलूं जिथे अंदर जी आगाही मिले, जिथे बातिनी दुनिया जो को नालो, को निशान, को पतो मिले, जिते ख़बर पवे त मुंहिंजी वजूद जी शुरूआति किथां थी आहे ऐं मुंहिंजे वजूद जो आख़िर या अंजाम छा आहे। छा उहो वहदत सां ॻंढियल आहे या छा उहो कसरत सां ॻंढियल आहे। हिन सवालनि जे जवाब खे पंहिंजे अंदर में लाज़मी ॻोल्हणु घुरिजे। यकीनन उमेद आहे इन सवालनि जो जवाबु मिली वेंदो ऐं असां कंहिं नेक, कंहिं पाक नुक़्ते ते पहुची वेंदासीं जिथां जी असांजी शुरूआति थी आहे ऐं जिथे असांजी आख़िरत थींदी।